अस्सलामुअलैकुम। सिंध सवें सूर्य पैदा कया आहिनि, जिन हमेशा पंहिंजी धरती ख़ातिर कंध कपाया आहिनि। जॾहिं बि सिंध वतन ते के ॾुखिया ॾींहं आया त मुड़ुस थी मुंहुं ॾिनो अथनि। अहिड़नि मांझी मर्दनि में दोदे सूमरे जो नालो बि हिकु हुयो, जंहिं माज़ी में तारीख़ जे पन्ननि ते पंहिंजो अक्स छॾियो। तक़रीबन 950 साल अॻु जी ॻाल्हि आहे। सिंध ते सूमरनि जी हुकूमत हुई। भूंगर सूमरो उन वक़्त जो बादशाह हुयो। उन जी हुकूमत जी गादी जो हंधु विचकोट हुयो। उन 15 साल हुकूमत कई। उन खे दोदे ऐं चनेसर नाले 2 पुट हुया। दोदो ॾाॾे पोटे मां ऐं चनेसर धारी ज़ाल मां हुयसि। जॾहिं भूंगर गुज़ारे वियो तॾहिं जानशीनी जो मसलो पैदा थी वियो त तख़्त ते हाणे केरु वेहंदो ऐं पॻ कंहिंखे ॿदिराइजे। चनेसर वॾो ऐं दोदो नंढो हुयो, पर दोदो ॾाहाप ऐं दानाई में चनेसर खां वधीक हुयो। उन करे राज ऐं भाग जे माण्हुनि जो ख़्यालु हुयो त पॻ दोदे खे ॿदिराई वञे। पर दोदे वॾे भाउ हूंदे पॻ ॿधण खां लाचारी ॾेखारी। नेठि राज जा अमीर चनेसर खे पॻ ॿधाइण ते मजबूर थिया। तारीख़ में ॼाणायल आहे त जॾहिं राज जे अमीरनि चनेसर खे पॻ ॿधाइण लाइ घुरायो त उन चयो कुझु देरि तरसो त मां अमड़ खां पुछी अचां। तंहिं तां राज जे अमीरनि खे घणी हैरानी थी ऐं कावड़ लॻी। उन खां पोइ उन्हनि दोदे खे पॻ ॿधाइण जो फ़ैसिलो कयो। दोदे बि राज जे माण्हुनि जो रुख ॾिसी पॻ क़बूल कई। जॾहिं दोदे खे तख़्त ते विहारियो वियो त चनेसर तमामु घणो नाराज़ थियो ऐं पंहिंजे भाउ जो वेरी थी पियो। जॾहिं चनेसर राज ऐं भाग जे माण्हुनि खे ॾिठो त उन्हनि बि हिन जो साथ न ॾिनो त हो दिल्ली जे बादशाह अलाउद्दीन वटि वञी पहुतो ऐं उन खे पंहिंजी बेदख़ली जी दांह ॾिनी। अलाउद्दीन खिलजी खे इहो बि चयाईं त जेकॾहिं तूं मूंखे तख़्त वापसि वठराए ॾींदे त मां पंहिंजी ख़ूबसूरत भेण बागल जो संग बि तोखे ॾींदुसि। उन खां पोइ अलाउद्दीन खिलजी हिकु वॾो लश्कर सिंध ते हमले लाइ मोकिलियो। लश्कर अची सिंध में दोदे सूमरे जे कोट ॿाहिरियां पड़ाव करे बीठो ऐं दोदे सूमरे ॾे नियापो मोकिलियाऊं त तख़्त फ़ौरन चनेसर जे हवाले कयो वञे या त बागल जेका उन जी ख़ूबसूरत भेण हुई उन खे मुंहिंजे हवाले कयो वञे या त वरी जंग लाइ तयारु थी वञे। जी दोस्तो, त सिंध जी रिवायत मुताबिक़ 2 शर्त इंतहाई ॾुखिया हुया। तंहिं हूंदे बि दोदे सूमरे 2 शर्त मञण खां इनकार कयो ऐं जंग खे अवलियत ॾिनई। अहिड़ी तरह दिल्ली जे बादशाह अलाउद्दीन खिलजी जे लश्कर सां जंग जो ऐलान करे छॾियईं। जीअं त दोदे जो लश्कर अलाउद्दीन खिलजी जे लश्कर खां नंढो हुयो, पर उन बावजूद बि हिन जंग जो ऐलान कयो ऐं पंहिंजा सूरमा मैदान में आंदा। ॿिन्हिनि फ़ौजनि में सख़्त मुक़ाबिलो थियो ऐं केतिरा ई सिपाही मारिजी विया। दोदो बि शींहं वांगुरु गजगोड़ करे दुश्मन जे लश्कर ते काहे पियो ऐं वॾी बहादुरी सां विढ़ंदो रहियो। पंहिंजी धरती जो कर्ज़ लाहिण लाइ हिन केतिरनि ई साम्राजी सिपाहियनि जा सिर धड़ खां धार करे छॾिया। दोदे जी बहादुरी ऐं दिलेरी जा रंग ॾिसी दुश्मन जे लश्कर में टाकोड़ा पइजी विया। वॾी जुरियत ऐं बहादुरी सां विढ़ंदे विढ़ंदे पंहिंजी धरती तां क़ुर्बान थी वियो ऐं शहादत माणी। कुझु लेखकनि जो रायो इहो बि आहे त शहीद थियण खां पोइ बि जॾहिं खिलजी जा सिपाही दोदे जी लाश खे लतूं हणी रहिया हुया त उते चनेसर खे गैरत अची वई ऐं फ़ौरन म्यान मां तलवार कढी चयाईं त लाश खे लतूं न हणो। तंहिं तां अलाउद्दीन खिलजी जे सिपाहियुनि चयो त हाणे तूं चुप करे बीह। तंहिं तां चनेसर उन्हनि सां विढ़ी पियो ऐं विढ़ंदे विढ़ंदे चनेसर बि मारिजी वियो। पर दोदे जी दिलेरी ऐं बहादुरी जे करे उन जो नालो अञा ताईं पियो ॻाइजे। चवंदा आहिनि त मुड़ुस बि को दोदो आहे। दोस्तो, मां उमेद कयां थो त अॼु जी असांजी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी।
वीडियो पसंदि अचण जी सूरत में वीडियो खे लाइक कयो, पंहिंजे दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं सिंध सां रिलेटेड अहिड़ियूं ॿियूं बि वीडियो तव्हां ताईं पहुची सघनि। इंशाल्लाह जल्द हाज़िर थींदासीं ॿी कंहिं नई वीडियो सां। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।